अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक्त असां जोग शरीफ में वेठा आहियूं शहीद शाह इनायत जी मज़ार ते सूफ़ी शाह इनायत जंहिंमें हिन वक़्तु राग रंग हली रहियो हुयो। महफ़िल समात थी रही हुई। शफ़ी फ़क़ीर जन सूफ़ी फ़क़ीर आहे ऐं साईं पाण जेको गादी नशीन मथे वेठा आहिनि हिन जेको आहे सो तर में। ऐं हीअ जेकी पब्लिक आई आहे माशाल्लाह तमामु घणी पब्लिक आहे, जंहिंमें असां ऐं सोरा बि शरीक थियासीं, पर असांजे देरि अचण जे करे असां पोइ हिते रहिजी वियासीं। पर का ॻाल्हि न आहे, सुठो थियो शरीक थियासीं वरी बि हिन महफ़िल में। पर सख़्ती ॾाढी आहे फ़क़ीरनि जी। फ़क़ीर माना गीए गीए बाक़ाइदा ईअं सटनि था हेठि, पर पोइ बि असां मोहबत ऐं प्यार इश्क में मौजूदु आहिनि महफ़िल समा में इंशाअल्लाह ताला। ऐं तव्हांखे बि जॾहिं वक़्तु मिले त सूफ़ी शाह इनायत जी दरगाह ते ज़रूरु अचो ऐं हिते हाज़िरी भरियो, जंहिंजो इहो नारो हुयो जेको खेड़े सो खाए। जी सोराब मां छा चवां, वेठा आहियूं हेॾे पोइते बसि बि हाणे छा कयूं। नज़र कुझु अचे कोन थो, एयर कूलर नज़र अचे थो हिकिड़ो पियो आहे साम्हूं। साईं जन जी ज़ियारत करणी पर अॻिते छॾीनि कोन था। वेठा आहियूं पोइते बसि हाणे छा कयूं। ज़ियारत थिए ई नथी, असांखे छॾीनि कोन था, अॻिते मिलण ई नथा छॾनि। साईं असांजा दोस्त अॻियां वेठा आहिनि, सभु ईअं ई सभु हेॾे वेठा आहिनि माण्हू, बसि पोइते बि जेके जिते जॻह मिले थी वेही था रहूं। महफ़िल समा मौजूदु आहे जंहिंमें असां सभु अची विया आहियूं। हीअ मोहम्मद ज़मान बि हिते मौजूदु आहे, फ़क़ीर खोड़ सारा मौजूदु आहिनि। ऐं हीअ सूफ़ियुनि जी जेकी महफ़िल आहे उन में सुकून ऐं हिकिड़ो मैसेज आहे इंसानियत जो सूफ़ी जी समा में। ऐं साईं जन पाण मौजूदु आहिनि जेके हितां जा सजादा नशीन आहिनि शहीद शाह इनायत जा, ऐं ॿियूं केतिरियूं गादियुनि जा मुर्शिद हिते ईंदा आहिनि। ऐं साईं फतेहपुर वारा बि हिते आयल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके दरगाहनि जा सजादा नशीन गादी नशीन ही महफ़िल समा ॿुधंदा आहिनि अची करे। हे जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, ख़ुशि हुजो आबाद हुजो। शाह लतीफ़ जे हिन शहर सां मां हिन खे वीडियो ख़तमु कंदुसि त कंवल पाड़ू पातार में भंवर भरे आकाश, ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी राज़ कांदी रास, तंहिं इश्क खे शाबास जंहिं मोहबती मिलिया। ख़ुशि हुजो।